जी बिल्कुल मंछर के कट ॾियण खां पोइ जेको आहे सो पाणी 24 कलाकनि में तमामु हिकिड़ी वॾी जेका आहे तेज़ीअ सां वॾी पखेड़ करे वियो आहे। हिन वक़्तु पाणी जेको आहे सो यूनियन काउंसिल चन्ना खां पोइ हिन वक़्तु हे जेको मां जिथे बीठो आहियां उहा यूनियन काउंसिल आराज़ी जो इलाइक़ो आहे। तमामु जेको आहे सो तेज़ी सां पाणी पखेड़े रहियो आहे। यूनियन काउंसिल चन्ना ऐं उन सां गॾु आराज़ी ऐं बूबक जाफ़राबाद जा जेके हज़ारे ॻोठ आहिनि हिन वक़्तु पाणी हेठि अची विया आहिनि ऐं उन सां टिनी यूनियन काउंसिलुनि में हज़ारनि जेको आहे उहो पिणु तबाह थी वियो आहे। हितां जा रिंक रोड जेके आहिनि सो हिन वक़्तु पाणी हेठि अची विया आहिनि ऐं ॻोठनि में अञा बि जेको आहे सो सवनि जे तइदाद में जेके ॻोठाणा आहिनि पंहिंजे ॻोठनि में फाथल आहिनि। पाणीअ जो हींअर रुख आहे यूनियन काउंसिल वाहुड़ ॾे उहो जेको आहे सो उन तरफ़ पाणी वञे पियो जिथे वॾे वज़ीर जो शहर आहे ॻोठ आहे उते जेको आहे हींअर पाणी जो रुख थी चुको आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहा इंडस हाईवे 7 लाड़काणे सां बि जेको आहे सो पाणी टकराइजी वियो आहे। उन सां गॾोगॾु शहबाज़ एयरपोर्ट आहे उन सां बि जेको आहे सो पाणी हींअर टकराइजी वियो आहे। पाणी में वॾी तेज़ी अची वई आहे ऐं तव्हांखे रेस्क्यू जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंतिज़ामिया पारां अञा रेस्क्यू जो को बि इंतिज़ामु नाहे करे सघी जॾहिं त उते फाथल ॻोठाणनि में खे जेको आहे सो रेस्क्यू करण में त परे जी ॻाल्हि आहे पर उते हिन वक़्तु राशन जेको आहे सो ख़तमु थी वियो आहे। उतां ॻोठनि में जेके आहिनि से उतां जेके मैसेज जेके अचनि पिया था उते ॻोठाणनि जो चवणु आहे त असां ताईं अञा बि जेको आहे सो इंतिज़ामिया नाहे पहुती ऐं उन्हनि वॾे वज़ीर खां अपील कई आहे त ख़ुदा जल्दी जेको आहे सो रेस्क्यू करे फाथल जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि खे कंहिं महफ़ूज़ हंधि ॾांहुं मुंतक़िल कयो।